Bismillahirrahmanirrahim. Exercises Unit 2, 2.1. Find the right answers for the questions. Mana sawalan ja sahi jawab ॻोल्हियो. पहिरियों सवाल आहे नंबर 1. Where's the camera? कैमरा काथे आहे? इन जो जवाब आहे G. In your bag. तव्हांजे थेले में. नंबर 2. Is your car blue? छा तव्हांजी कार जो रंग ब्लू आहे? इन जो जवाब आहे F. No, it's black. न या कारी आहे या इन जो रंग कारो आहे. नंबर 3. Is cat from London? छा केट लंडन जी आहे? इन जो जवाब आहे H. No, she's American. न हुआ अमरीकी आहे. नंबर 4. Am I late? छा मां देर करे आयो आहियां? इन जो जवाब आहे C. Yes, you are. हा तूं देर करे आयो आहीं. नंबर 5. Where's Amy from? एमी किथां जी आहे? एमी छोकिरी जो नालो आहे. इन जो जवाब आहे A. लंडन. माना लंडन जी आहे. ऐं नंबर 6. What color is your bag? माना तुंहिंजे थेले जो रंग कहिड़ो आहे? इन जो जवाब आहे E. black. माना कारे रंग जो आहे थेलो. ऐं नंबर 7. Are you hungry? छा तोखे बुख लगी आहे? इन जो जवाब आहे B. No, I'm not. न मूंखे बुख न लगी आहे. नंबर 8. How is George? जॉर्ज जी तबियत कीअं आहे? इन जो जवाब आहे I. Very well. तमाम मन. माना तमाम जबरदस्त, तमाम ठीक लॻो पिया, ख़ुशि लॻो पिया. नंबर 9 आखिरी. Who's that woman? इहा माई केरु आहे? इन जो जवाब आहे D. My sister. मुंहिंजी भेण, यानी मुंहिंजी भेण आहे. Exercise 2.2. Make questions with these words. हिननि लफ़्ज़नि मां सवाल ठाहियो. नंबर 1. Is at home your mother? इन में your mother सब्जेक्ट आहे, इन जगह एज इस्तेमाल थींदी. Is your mother at home? छा तव्हांजी मां घर में आहे? नंबर 2. Your parents are well. इन में your parents सब्जेक्ट आहे, इन जी का आर आहे उन अॻियां इस्तेमाल थींदी. Are your parents well? छा तव्हांजा वालिदैन ठीक लॻा पिया आहिनि? नंबर 3. Interesting is your job. इन में सब्जेक्ट your job आहे, इन जगह एज इस्तेमाल थींदी. Is your job interesting? छा तव्हांजी नौकरी सुठी आहे, भली आहे, दिलचस्प आहे, मज़ो आहे हिन में? नंबर 4. The shops are open today. इन में जेके the shops इहो सब्जेक्ट आहे, आर इन जगह इस्तेमाल थींदी. Are the shops open today? छा अॼु दुकान खुलियल आहिनि? नंबर 5. From where you are. इन में WH वर्ड इस्तेमाल थियो आहे, इन करे इहो अॻियां इस्तेमाल थींदो. उन खां पोइ यू सब्जेक्ट आहे ऐं आर इन वर्ब आहे, इन करे यू सब्जेक्ट अॻियां आर इस्तेमाल थींदी. Where are you from? Where are you from? अव्हां किथां खां आहियो? तव्हां किथां खां आहियो? नंबर 6. Interested in sport? You are. इन में जेको यू सब्जेक्ट आहे, आर इन जगह इस्तेमाल थींदी. Are you interested in sport? छा तव्हांजी रांदियुनि में दिलचस्पी आहे? नंबर 7. Is near here the station? हाणे हिन में सब्जेक्ट द स्टेशन आहे, इन अॻियां इज इस्तेमाल थींदी. Is the station near here? छा स्टेशन हिते वेझो आहे? नंबर 8. At school are your children? इन में your children सब्जेक्ट आहे, आर इन अॻियां इस्तेमाल थींदी. Are your children at school? छा तव्हांजा ॿार स्कूल में आहिनि? नंबर 9. You are late. Why? इन में WH वर्ड इस्तेमाल थियल आहे, why इहो अॻे में इस्तेमाल थींदो, उन खां पोइ सब्जेक्ट यू आहे, इन खां अॻ में आर इस्तेमाल थींदी. Why are you late? तूं देर छो करे आहीं? तूं देर छो कई आहे? तव्हां खे देर छो थी वई आहे? 2.3 exercise. Complete the questions. सवाल मुकम्मल कयो. Use what, who, where, how. ये लफ्ज़ इस्तेमाल कयो. नंबर 1. How are your parents? तव्हांजा वालिदैन कीअं आहिनि? हुन वरी हुनखे जवाबु ॾिनो. They are very well. उहे तमामु ख़ुशि लॻा पिया आहिनि, मन लॻा पिया आहिनि. नंबर 2. Where's the bus stop? इन में where मथे जेको लफ़्ज़ इस्तेमाल आहे, उहो इस्तेमाल थींदो हेठि. Where's the bus stop? माना बस स्टॉप किथे आहे? हुन चयसि at the end of the street. घिटीअ जे पछाड़ी में आहे. नंबर 3. How old are your children? हाणे उमिरि पुछण लाइ how old इस्तेमाल थींदो आहे. How old are your children? तव्हांजे ॿारनि जी उमिरि केतिरी आहे? 5, 6 and 10. हुन जवाबु ॾिनोसि. माना हिकिड़ो 5 सालनि जो आहे, ॿियो 6 जो ऐं टियों 10 सालनि जो. ईअं सिंधी में न थींदो त 5, 6 ऐं 10. इहो सिंधी में न ॻाल्हाईंदा. इन करे हिकिड़ो 5 सालनि जो आहे, ॿियो 6 सालनि जो ऐं टियों 10 सालनि जो आहे. नंबर 4. How much are these oranges? हिननि नारंगियुनि जी क़ीमत केतिरी आहे? ही नारंगियूं घणे जूं आहिनि? ऐं क़ीमत पुछण लाइ how much इस्तेमाल थींदी आहे. हुन जवाबु ॾिनोसि 1 pound 50 pence a kilo. माना 1.5 पाउंड में फी किलो तव्हांखे मिलंदो. हाणे इहा पाउंड जी निशानी आहे 1.50. माना 1 पाउंड ऐं 50 पेंस थींदा आहिनि. माना 1.5 पाउंड में तव्हांखे किलो मिलंदो. ऐं नंबर 5. What is your favorite sport? तुंहिंजी पसंदीदा रांदि कहिड़ी आहे? हुन चयो स्कीइंग. माना स्कीइंग मुंहिंजी पसंदीदा रांदि, यानी बर्फ़ ते जेके स्केट्स पाए करे इधर कंदा वधंदा आहिनि. नंबर 6. Who's the man in this photo? माना हिन तस्वीर में जेको काको आहे या माण्हू आहे, उहो केरु आहे? हुन चयो that's my father. इहो मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो वालिद साहिबु आहे. नंबर 7. What color are your new shoes? हाणे रंग जे लाइ जेको आहे रंग पुछण लाइ what color इस्तेमाल थींदो आहे. What color? What color are your new shoes? तुंहिंजो नओं बूट कहिड़े रंग जो आहे? हुन चयोसि black, कारो. माना बूट जी जेका ॻाल्हि आहे उहा प्लूरल आहे, माना ॿई
जेके पादर हूंदा आहिनि जेके जोड़ो चइबो आहे उन जी ॻाल्हि कई थी वञे हिते 2.4 ॿ चार राइट द क्वेश्चन्स माना सवाल ठाहियो हेॾां छोकिरी आहे जेका पॉल खां सवाल थी करे आम्हूं साम्हूं नंबर 1 नेम माना नालो थी पुछेसि व्हाट्स योर नेम अव्हांजो नालो छा आहे पॉल चयो पॉल माना मुंहिंजो नालो पॉल आहे नंबर 2 अमेरिकन माना पुछेसि थी त आर यू अमेरिकन हुन चयो नो आई एम ऑस्ट्रेलियन छा तूं अमेरिकी आहीं हुन चयो न मां ऑस्ट्रेलियन आहियां माना ऑस्ट्रेलिया जो आहियां नंबर 3 हाउ ओल्ड माना उमिरि थी पुछेसि हाउ ओल्ड आर यू माना तुंहिंजी उमिरि केतिरी आहे अव्हांजी उमिरि छा आहे हुन चयुसि आई एम 30 मां 30 सालनि जो आहियां नंबर 4 अ टीचर माना पुछेसि थी आर यू अ टीचर हुन चयुसि नो आई एम अ लॉयर न मां वकील आहियां हिते लॉयर आहे लायर न आहे अचो त हिन जी पहिरियों तव्हांखे प्रोनाउंसिएशन ॿुधायां lawyer, lawyer, सो हितां वारा घणा वकील बि इहे आहिनि जेके पाण खे चवंदा आहिनि लायर आहियां मां लायर जेको आहे न कूड़े खे चइबो आहे ही लॉयर आहे नंबर 5 मैरिड पुछेसि थी त आर यू मैरिड छा तूं परिणियल आहीं हुन चयुसि यस आई एम हा मां परिणियल आहियां नंबर 6 पुछेसि थी वाइफ अ लॉयर माना इज़ योर वाइफ अ लॉयर छा तुंहिंजी ज़ाल बि वकीलाणी आहे वकील आहे हुन चयुसि नो शी इज़ अ डिज़ाइनर न हूअ डिज़ाइनर आहे नंबर 7 फ्रॉम वरी पुछेसि थी वेयर इज़ शी फ्रॉम माना घरवारी जे लाइ थी पुछे ज़ाल जे लाइ वेयर शी फ्रॉम उहो किथां खां आहे उहो किथां जी आहे हुन चयुसि शी इज़ इटालियन उहा इटालियन आहे माना इटलीअ जी आहे यानी अतालवी आहे नंबर 8 हर नेम नालो थी पुछेसि व्हाट्स हर नेम हुनजो नालो छा आहे यानी हुनजी घरवारी जो नालो छा आहे त पोइ जवाब थो ॾेसि आना आना माना हुनजो नालो आना आहे नंबर 9 हाउ ओल्ड उमिरि थी पुछेसि हाउ ओल्ड इज़ शी हुनजी उमिरि केतिरी आहे हुन चयुसि शी इज़ 27 हूअ 27 सालनि जी आहे 2.5 write short answers yes I am no he isn't etc माना मुख़्तसर जवाब लिखणा आहिनि हिननि जा नंबर 1 are you married छा तव्हां शादीशुदा आहियो हुन चयुसि no I'm not मां शादीशुदा न आहियां जेकॾहिं शादीशुदा हुजे हा छा थिए हा yes I am हा मां शादीशुदा आहियां नंबर 2 are you thirsty छा तव्हांखे उञ लॻी आहे छा तव्हां उञायल आहियो हुन चयुसि no I'm not न मूंखे उञ न लॻी आहे पर जेकॾहिं उञ लॻियल हुजेसि हा छा चवे हा yes I am हा मूंखे उञ लॻी आहे नंबर 3 is it cold today छा अॼु थधि आहे हुन चयुसि no it's not no it isn't न थधि कान्हे का पर जेकॾहिं हुजे yes it is हा थधि आहे नंबर 4 are your hands cold छा तव्हांजा हथ थधा आहिनि जेकॾहिं हथ थधा न हूंदा छा चवंदा no they aren't न थधा न आहिनि no they are not न थधा न आहिनि वरी जेकॾहिं थधा हूंदा छा चवंदो yes they are हा बिल्कुलु थधा आहिनि नंबर 5 is it dark now छा हिनमहिल ऊंद थी वई आहे जेकॾहिं न हूंदी त छा चवंदो no it isn't no it's not न ऊंद कान्हे का जेकॾहिं हूंदी त yes it is हा ऊंद थी वई आहे नंबर 6 are you a teacher छा तव्हां उस्ताद आहियो जेकॾहिं न हूंदो त छा चवंदो no I'm not न मां उस्ताद न आहियां पर जेकॾहिं हूंदो त चवंदो yes I am हा मां उस्ताद आहियां